अस्सलामुअलैकुम MW न्यूज़ में भलीकार चऊं था। अॼु ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। मिसावली जा समोरा रोड सफ़र करण जे क़ाबिल न रहिया। अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुनेजो जे दौर में ठहियल रोडनि जी TP जे समूरनि दौरनि में मरम्मत न थी, रोड खंडरात में तब्दील थी मिटी थी विया। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे पसंदीदा तक जे हिसे में न कंहिं रोड जी मरम्मत थी, न ई वरी को नओं रोड ठहियो। MNA MPA नाहिल निकिता। दालपतासी रोडनि जो वज़ीर थियण बावजूद बेन रोड में न हिकु रोड तमीर करायो, न का मरम्मत कराई। ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।